सुभाणे जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं क़ुरान उथियो ऐं क़ुरान उथी दाह ॾिनी त मौला जिन वॾेरनि असांखे गोलियूं हयूं हुयूं हिननि माण्हुनि हुननि वॾेरनि खे वोट ॾिना हुआ सुभाणे अल्लाह जे साम्हूं कहिड़े मुंहं सां बीहंदो। सुभाणे जेकॾहिं इहा मस्जिद उथी अल्लाह खे दाह ॾे त मौला जिन वॾेरनि जिन भोतारनि जिन MNAs MPAs ऐं हुकूमतुनि तुंहिंजा घर केराया हा उन्हनि खे हुकूमत में हिननि माण्हुनि वोट ॾेई करे अॻियो आंदो हो सुभाणे अल्लाह सां कहिड़ो जवाबु ॾींदो। सुभाणे इहा न्याणी जेका पीउ खणाए वई इस्पताल में ऐं डॉक्टरनि चयो त तुंहिंजे पीउ जी ऑपरेशन पोइ कंदासीं पहिरियों असांखे ज़िना करण ॾे इन न्याणी सुभाणे जेकॾहिं तव्हांखे दाह ॾिनी त मौला इहे हुक्मरान हिननि मोकिलिया हा जिन मुंहिंजी इज़त खे लुटियो सुभाणे अल्लाह सां कहिड़ो जवाबु ॾींदो। खुदा जे वास्ते सुधा बेदार ज़मीर जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो। मां नथो वणाव न मूंखे वोट न ॾियो मुंहिंजा मुल्ला नथा वणनि न ॾियो उन्हनि खे वोट। अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियो जेका धरती जा गद्दार न हुजनि जेका ग़रीबनि जे पेटनि ते लत हणण वारा न हुजनि जेका ज़मीनूं ॿेट वसीला ऐं जज़ीरा खपाइण वारा न हुजनि। अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियो जेका मस्जिद जी चौकीदारी कनि क़ुरान जी चौकीदारी कनि दीन जी चौकीदारी कनि न्याणियुनि जी इज़तुनि जी चौकीदारी कनि। तैयार आहियो इंशाअल्लाह? तैयार आहियो इंशाअल्लाह?